औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वक़अू मअर्राकिईन आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी त आयत करीमा पीने सिपारे सूरतुल बक़रा सगोरी जी आयत करीमा जो थोरो हिस्सो तिलावत कयो वियो आहे। अल्लाह तबारक व तआला इन आयत करीमा में छा फरमायो, रब करीम फरमायो वरक़अू मअर्राकिईन, यानी रुकू कयो रुकू कंदड़ जे पुठियां, यानी निमाज़ पढ़ो बा जमात इमाम जे पुठियां। सो मुंहिंजा दोस्त ही कुल कायनात अल्लाह तबारक व तआला मदीने जे ताजदार सय्यिदुल अंबिया वल मुरसलीन ख़ातमुन नबिय्यीन शफ़ीउल मुज़निबीन रहमतल लिल आलमीन सोने आदत मिठे मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी उम्मत अल्लाह ताला कुल कायनात के पाक छड़ियो आहे। जिथे अवां नमाज़ पढ़ो, घर में पढ़ो, दुकान ते पढ़ो, ऑफिस में पढ़ो, जिथे पढ़ो तव्हांजी नमाज़ थी वेंदी। पर वक़अू मअर्राकिईन जी माना रुकू कयो रुकू कंदड़ जे पुठियां। सो बा जमात पढ़ण जो वॾो सवाब आहे। अकेली नमाज़ तव्हांजी हिकु नमाज़, पर इमाम जे अवां पुठियां पढ़ी फ़र्ज़ नमाज़ अवांखे 27 नमाज़ुनि जो अल्लाह ताला सवाब अता फरमाईंदो, यानी मुफ़्त जो पैकेज। सो मुंहिंजा दोस्तो जॾहिं मस्जिद शरीफ़ में वञो त उन जा आदाब आहिनि। मस्जिद शरीफ़ में पहिरीं साॼो पैर रखो ऐं दुआ पढ़ो, अल्लाहुम्मा फ़्तह ली अबवाब रहमतिक, माना या अल्लाह मुझे ला रहमतुन जा दरवाज़ा खोल। उन खां बाद में हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद व सलाम पढ़ो, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। उन खां बाद में चओ नव्वैतु सुन्नतुल इतिकाफ़। अवां मस्जिद शरीफ़ में मिंट वेहो, 2 मिंट, अधु कलाक वेहो, कलाक वेहो, जेतिरो टाइम अवां वेहंदा अल्लाह ताला अवांखे इतिकाफ़ जो सवाब अता फरमाईंदो। मस्जिद शरीफ़ में अगर जाइ मौजूद हुजे त पहिरीं सिफ़ में नमाज़ पढ़ण अफ़ज़ल आहे। छाजे कर हदीसुनि में अचे थो जेके पहिरीं सिफ़ में वेहंदो गोया ॼण उन अल्लाह तबारक व तआला जी राह में उठ ख़ैरात कयो। ॿी सिफ़ में वेहण सां एतिरो अजरो सवाब आहे गोया कि ॼण तव्हां ढगो या ॾांद ख़ैरात कयो। टी सिफ़ में जेको वेहंदो ॼण घटो या घेटो या दुंबो या छेलो या बकरो अल्लाह तबारक व तआला जी राह में ख़ैरात कयो। टी सिफ़ में जेको वेहंदो ॼण उन कुकुड़ ख़ैरात कयो। चौथों सिफ़ में जेको वेहंदो ॼण कुकुड़ जे बेते जो सवाब अवांखे अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो। सो मुंहिंजा दोस्तो ॾिसण वारो, मुंहिंजा शागिर्दो, सभिनी खे अल्लाह ताला पंहिंजे हिफ़्ज़ में पंहिंजी पनाह में रखे। नमाज़ खे बा जमात 5 वक़्त अल्लाह तबारक व तआला सभिनी खे पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।